PPMA ने सईद खुर्शीद अहमद शाह जी आमदन खां वधीक असासा रेफरेंस केस जी ॿुधणी थी। खुर्शीद अहमद शाह खे NICVD अस्पताल खां एम्बुलेंस ज़रिए सख्त सिक्योरिटी में एहतसाब अदालत सख रांदो वियो। आमदनी खां वधीक असासा रेफरेंस केस में नामज़द सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह, MPA फरूख शाह समेत ॿिया जवाबदार पंहिंजे वकीलनि समेत एहतसाब अदालत में पेश थिया। एहतसाब अदालत जे जज फरीद अनवर काज़ी केस जी ॿुधणी कई। अदालत खुर्शीद शाह जे आमदनी खां वधीक असासा रेफरेंस केस जी ॿुधणी 15 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। अदालत ॿाहिरां PP जे जियालनि पारां खुर्शीद शाह जी हिमायत में मुज़ाहिरो करे रैली कढी वई। इन मौके ते गिरफ़्तार PPMA ने खुर्शीद अहमद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु मुल्की ऐं सियासी हालतूं ख़तरनाक हद ताईं पहुची चुकियूं आहिनि। हुकूमत जी ग़लति पॉलिसियुनि जे करे दुश्मननि खे फ़ाइदो रसी रहियो आहे। हुकूमत जी नाअहली जो बार अवाम ते किरी रहियो आहे। हुन चयो त अवाम महांगाई मां तंग अची चुको आहे। हुकूमत PDM सां ॻाल्हियूं करण लाइ संजीदा नाहे। इन हालात में भी, सख्तियों में भी और दबाव में भी लोग घरों से निकल रहे हैं। इसमें ये नहीं है कि हुकूमत का कोई बड़ा, अपोजिशन का कोई बड़ा कारनामा है। इसमें 50% वो लोग हैं जो महंगाई से तंग हो गए। महंगाई उनके लिए अजाब बन गई है। स्कूल्स बंद पड़े हैं और ये मसाइल का कोई हल निकल नहीं रहा। हुकूमत की हट धर्मी जो है वो नुकसान रियासत को दे रही है। अपोजिशन नुकसान नहीं दे रही। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।